ततमा वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट शामिल कंदासीं त सिंध में इंसानी हक़नि जे सघारे सफ़ीर तर्जमान साबिक़ा सदर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन टटो जनाब एडवोकेट सैयद एजाज़ हुसैन शाह शुक्र इलाही पंहिंजे प्रेस ब्रीफिंग में ॻोठ आरिफ सोलंकी जे मिसकीन मज़लूम मारू माण्हुनि सां पुलिस गर्दी बर्बरियत ॾाढ ऐं नाहक कंदे 45 खां मथे ग़रीब माण्हुनि जा कखवां घर ड्राए बिल्डोज़ कंदे खेनि बेघर बणाइण वारे सफ़ाक ऐं वहशाणे अमल जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। पुलिस जो फ़र्ज़ अवामी टैक्स से पलजंदे ही अवाम के मुकम्मल तहफ़ुज़ अमन इंसाफ़ फराहम करण आहे, पर अफ़सोस जो हिते किस्सो सफ़ा उबतो आहे। मतलब तो अवाम के टैक्स ऐं पघारूं खणी पंहिंजे बच्चन जो पेट पालींदड़ पुलिस ऑफिसर अवाम का पघार वठी अवाम की इज़्ज़त ऐं तहफ़ुज़ की ज़मानत हुजण बावजूद कारी रात महल सवें पुलिस मोबाइलूं काहे ग़रीबन जा सवें घर ड्राइण सां गॾु कुरान पाक किताब की बेहरमती करण जड़ा संगीन ॾोह कंदे सिर्फ़ रियासत पर आवाम ऐं शरीयत की अदालत जा पिण संगीन ॾोहारी ऐं मुजरिम बणिजी विया आहिनि। हितां मक़ामी माण्हुनि चयो आहे त आला अख़्तियारनि खे अपील करियूं था त फौरी तौर ते मामले जी तहक़ीक़ात कई वञे, माण्हुनि खे गोलियूं हणी मारे पाण खे 30 मार खान तसवर कंदे कानून की बालादस्ती के जीओ रसाए लाकानूनियत राज करण अमन अमान की सूरत हाल बरक़रार रखण बजाय बिगाड़ी पई वञे।